बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों, अॼु अताला खोसो शाम जे पर अब्बास फार्म ते ऐं जंहिं वैरायटी में असां मौजूदु आहियूं त हीअ वैरायटी जेका आहे सा लारेब आहे। ऐं उन खां सवाइ बने जो हुन साइड जेका बैक साइड हीअ नज़र अचे पई इहा E107 आहे। E107 जेका आहे सा ब्लैक शेप में आहे, हा कारे कलर में, हीअ ग्रीन शेप आहे। ही ग्रीन शेप। त चवण जो मक़सदु इहो त जॾहिं हिननि कणकुर काहिण में आउं हमेशह चवंदो आहियां दोस्तनि खे त DAP भाण ऐं उन सां गॾोगॾु हिमिक एसिड इहे टे में लाज़मी ॾिजनि। इन ॾियण खां पोइ वञी ॾियणु या वरी लिक्विड वारो ॾियणु उन में फ़ाइदो कोन्हे। माना दाणेदार जेको आहे हिमिक एसिड जंहिंमें हिते मौत खज़ार जे नाले सां जेको ज़िंक आहे उहो हिमिक एसिड उहो ॾींदो आहियां। अॼु बि ॾिनो त अॻिमी वणनि में पोइ ॾींदासीं। त उन सां छा थो थिए त तव्हांजी जेका कणिक जी टिलर कैपेसिटी आहे न उहा वधे थी, छो त ज़मीन नरम थींदी, बुरबुरी थिए थी। उन करे हिकिड़ो त जर्मिनेशन बहितर थिए थो। उन खां पोइ वरी जॾहिं लाॻाणो ॾियूं था, लाॻण सां गॾु ज़िंक अचे थो त ज़िंक हिमिक एसिड जॾहिं वक़फ़े था अचनि था त पोइ उन खां पोइ कणिक में जेको आहे सो टिलर कैपेसिटी वधी वेंदी आहे। उन जो मिसाल हिते तव्हांखे ॾेखारियां जे कॾहिं आऊं अताला हीअ ॾिसणो दोस्तनि खे ॾेखार, हीअ ॾिसो हीअ आहे त कीअं माना हिन ॿूढ़ा कणिक हुया आहिनि। बिल्कुलु जेकर हिनखे पाण ॻणींदासीं हिन खे ॻण घणा आहिनि? 2 3 4 5 6 7 अञा से निकिरंदा आहिनि। उहो त निकिरंदा अञा बिल्कुलु। जॾहिं माना पाण हिनखे दवा जो जॾहिं एटलांटिस ॾिनी आहे त हिन जो जेको असरु थींदो न उन खां पोइ वरी जिते 7 से 8 9 10 थी वेंदा। 2 3 4 5 6 7 8 9 कंहिंमें 8 कंहिंमें 9 कंहिंमें। हा उहो त वधंदा रहंदा जीअं थोरो हिन जो हिसाबु किताबु। माना हाणे त न हिन वक़्तु हाणे हिन कणिक जी उमिरि जेका आहे लॻभॻि 30 ॾींहंनि जी आहे। ठीकु आहे, 30 ॾींहंनि वारी कणिक जॾहिं 40 ॾींहंनि ते पुॼंदी हा, छो हिनखे सुभाणे परी पाणी जेको आहे त ॿियो पाणी सेकेंड माना इरिगेशन ईंदो त उन खां पोइ हिनखे यूरिया पींदो लाज़मी। बिल्कुलु ही वरी झाड़ करे वेंदी। हा झाड़ करे वेंदी। ऐं हूअं बि टिलर कैपेसिटी हिन लारेब में जंहिंमें पाण मौजूदु आहियूं या E107 जेका पोयां आहे हिन में ॿियनि वैरायटियुनि जी निस्बत माना घणी बि नज़र अचे। ही हाइट ते वञण खां बजाए पखेड़ ते वधीक वई आहिनि ॿई जिन्सूं जेके न हुनजी हाइट वॾी आहे। माना IV3 वॾी थींदी, हिन खां वधीक हा वधीक थींदी। हिन जी माना पखेड़ थींदी वधीक। ही TD जस्ट TD1 हा। बाक़ी जेको आहे सो फ़िलहालु जेका पोज़ीशन आहे त हिन पंहिंजो महीने जे अंदरि जेका कणिक जी रुगो असां वटि न पर ऑल ओवर सुठी आहे। ऐं जेको सी माना असल में जेका तव्हांजी मैनेजमेंट आहे न, माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि करे जेका तव्हांजी मैनेजमेंट आहे तव्हां थोरो लुक ॾिसो न कणिक जो, ईअं कोन थी लॻे त का ही 3 ॾींहं जी कणिक आहे। हा 45 50 ॾींहं कणिक जे माना 35 45 ॾींहं जी कणिक वारो लुक ॾिए पियो माशाल्लाह। ॾाढो ख़ूबसूरत स्टाइल हेॾा होॾा सभु कुझु ज़मीन फुल ढके वई आहे। हाणे जॾहिं हिनखे ॿियूं इरिगेशन अचे पई ऐं फर्टिलाइज़र अची वेंदो त बिल्कुलु सभु गॾिजी वेंदी। त महिरबानी आबादगार साथियो, हिकु नंढो क्लिप हो साईं सां गॾु अब्बास फार्म ते।